डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो बाबू गुलाम मुस्तफ़ा जोखियो चेयरमैन यूसी कोहिस्तान सत भांगे 4 जुंगशाई जे मान में हाजी हसन अली जोखियो पारां आजियाणो ॾिनो वियो ऐं महिमाननि खे अजरक जो तोहफ़ो ॾिनो वियो। उन मौक़े ते तारिक जोखिया जी मरतब अली मोहम्मद जोखियो ॻोठ सादिक जोखियो कोहिस्तान सत भांगे 4 जुंगशाई जा मसला पेश कया, जिन में पाणी, सोलर लाइट, कम्युनिटी सेंटर, हाल जी छत जी मरम्मत, रोड जी मरम्मत, डिस्पेंसरी जी बिल्डिंग, तवजो चकाई तोज चकाई कामरेड शफीक जोखियो अब्दुल करीम नवाज़ अली जोखियो तकरीर कई ऐं उते मौजूद सलीम कोहिस्तानी, जर्नलिस्ट हक नवाज़, इरफान खान, गुलाम शहबाज जोखियो मौजूद हुआ। आख़िर चेयरमैन बाबू गुलाम मुस्तफ़ा जोखियो चयो ॻोठ सादिक जोखियो जा मसला हल करण जो यकीन ॾियारियो। मशीन लगाए करे